माफी गुरदारो गुरदा माफी गुरदारो गुरदा जिया पेश पई दरबार तो तौबा कर मालिक हर वेले हर बार तो तौबा कर मालिक हर वेले हर बार या लाइन में जुड़ल गाने पर मिसिंग हुई हो मानो जो कर्म थे सजो खेल होने जो है मत बेटा सब विषय एक तो जो बोएगा वही पाएगा जेरो कर्म तो कमाई तेरो फल
हिसाब असां छा करे रहिया आहियूं उन सभु हिसाब में मालिक वटि कि हुनजी रहमत ऐं लख शुक्र आहिनि जो असांखे चादर में ढके वेठो आहे बाबा। असां ऐबनि खां गुनाहनि खां भरियल आहियूं ऐं शहनशाही चादर में ढके एॾी संगत मां का अहिड़ो हिकिड़ो न हूंदो जीअं बाबा जाने अनजाने में का ग़लति कमु न थियो हुजे। केर बि खीर खां धोतल कान्हे जाने में अनजाने में खबर तभी क्या सच्ची छा है गलत छा है सबको पता है गलत क्या है सही क्या है इतनी तो सुध असां भी रखूं था पर साईं खां उहा सुध घुरो जेॾी महिल उहो क्रिया करण जो समय अचे थो ग़लति कमु करण जो समय अचे थो ओॾी महिल असांखे सुध ॾे बाबति असां सही रस्ते ते निकिरूं बाबा न ग़लति कमनि में असां कूड़नि सां कूड़नि कहिड़ा न थियूं असां हुन वटि हर हिकु हिसाब अथई पंहिंजो पाण संभाल तूं तौबा कर मालिक दर हर वेले हर बार तूं तौबा कर मालिक दर हर वेले हर बार मालिक दर हर वेले हर बार हुन वटि हर हिकु हिसाब अथई पंहिंजो असांखे पंहिंजो पाण खे संभालणो आहे बाबा। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आहे मालिक दर तौबा कर मालिक दर जिंदगी सवारे सच दिखारे छॾियो आहे तो जहिड़ा मूं जहिड़ा हाली घणेई ठाहिया वरी ठाहे करे फिनिश सामान 100 बरस का खबर नहीं हिकु पल जी भी असांखे खबर न आहे बाबा छा थो थिए कुछ खबर न आहे कंहिंखे खबर कुछ न वॾियूं वॾियूं हस्तियूं विषय निकितो वञे वॾियूं वॾियूं हस्तियूं निकिरी वयूं ॿुधायूं असांजे डॉक्टर साहब संतोष कुमार बि अचनि पिया हिते उन्हनि जो बि कुझु रस्ते ते बसि साईं वॾी अवजा बख़्शे ॾाढा गुणी आहिनि उहे बि ॾाढो दरबार सां प्यारु आहे उन्हनि जो बि संत बाबा हिनजी पंहिंजी कुझु ज़िंदगी न हूंदी आहे लॻंदो आहे साईं वेठा आहिनि मस्तु टॉल लॻी करे वेठा आहिनि जेको अचे थो